जेको आहे ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे वर्ल्ड कप T20 जो तुंहिंजे लाइ जेको आहे मैं डिश वठी आयो आहियां जेको आहे दोस्त अचनि था पिया जेको आहे ॿाहिरि जेको आहे मैदान असां सजायूं था इन करे जेको आहे जल्दी में वियो आहियां डिश वठी आयो डिश वठण खां बाद जेको आहे हाणे सिटिंग कयूं था सिटिंग करण खां बाद जेको आहे सेटअप ठाहियूं था सेटअप खां बाद जेको आहे तव्हांखे बि जेको आहे मैच ॾेखारींदासीं ऐं जेको आहे वीडियो ॾेखारींदासीं। पहले जो अगर ताश दिखाई मैंने इसमें अगर ताश भी है पाकिस्तान खटी वही तो तहीं भी पाकिस्तान वठे बाली हाँ ना बैटिंग ना करे मैं एक चीज आजमाई है अगर पाकिस्तान बैटिंग वठदी ना इजी हारेला माके खबर है ना वो आगे पाकिस्तान कौन से दादा गाल ये है माजो फेवरेट जो सारन मो पाकिस्तान में खिलाड़ी है वो उदाया वे वीडियो के लाइक को करे छे लाइक हाँ माजो फेवरेट माजो खिलाड़ी थे पाकिस्तान जो बाबर आजम। तो दोस्तों हिकिड़ो जेको घंटो लगी वियो आहे मूंखे जेको आहे सेट कंदे कंदे जेको आहे हाणे जेका सिंगल फाइट थिया आहिनि उहे जेको आहे थोरा घणा तो देसी नॉर्मल सेटअप जेको आहे मां कयो आहे इंशाल्लाह अॼु उम्मीद आहे पाकिस्तान खटंदो मैच। असां जेको हिते क्रिकेट खेॾंदासीं असां जेको हिते क्रिकेट खेॾी दोस्तों ये वीडियो जो कंटिन्यू है अगले जो काफ़ी जो हला गोला थियण वारो है तो जो गड रहो दोस्तों काफ़ी अरसे के बाद जो पाकिस्तान इंडिया जो मैच थी रहो है तो जो काफ़ी दोस्त जगह हिते इकट्ठा थिया मैच ॾिसण जे लाइ पहिरें जो इंडिया बैटिंग कराई है इंडिया जो टे खिलाड़ी आउट थी चुका आहिनि ज़बरदस्त बॉलिंग कराई है शाहीन आफरीदी हिन टाइम जो इंडिया जो स्कोर 3 ठाहे ऐं 3 खिलाड़ी आउट थी चुका आहिनि 10 ओवर जेका रांदि हलंदड़ आहे तो पाकिस्तानी फिलहाल जो 10 ओवर में जो परफॉर्मेंस दी आहे तमामु ज़बरदस्त दी आहे मोहम्मद सोहेल जो आयो आहे बंदूक खणी करे अस्सलाम वालेकुम सलाम मामा पाकिस्तान इंडिया जो मैच तमामु अरसे घणे अरसे खां थी रहियो आहे बिल्कुलु मामा ईअं तक़रीबन जो एतिरी जानी हूंदी आहे ॿ टे ॾींहं बेहज़ हली आहे अॼु मैच छा ॾिसंदो पियो तो थी वियो असां ठीक सां मानी न खाधी आहे हिन टाइम ते इहे असां पुठियां हुआ असां हिन टाइम ते असां इहो सोचे रहिया आहियूं या त मैच खेॾंदासीं पोइ मानी खेॾंदासीं न त पुठियां हूंदासीं मां मानी खाई छॾी आहे करे पोइ वणंदी कोन अगरि इहो पाकिस्तान मैच हणंदी आहे त बूटनि में हथु हूंदो वारी LCD हूंदी LCD मां आगे खणी वञो अॻे न खणंदा तूं ईअं मां आगे खणी भेजणो आहे हिकु नाली जेके हिकु नाली बंदि कर बेजान को जान सुना कोई LCD खणना बैठा ना ना मैच इंशाल्लाह पाकिस्तान खड़दी मां जेको आहे पूरा उम्मीद आहे ॾिस तुम जेके का सिचुएशन सही ठीक आहे ना तो जेको आहे LCD कच्छ में जेके ना पाकिस्तान जो जज्बो ॾाढो सुठो आहे बाबर आज़म आहे फ़खर ज़मान आहे टीम सुठी आहे पंहिंजी इंशाल्लाह खड़दासीं छो भला तमाम जो फिलहाल जो 10 ओवर की रांदि थी उनमें जो पाकिस्तान जो तमाम सुठी परफॉर्मेंस फिलहाल जो इंडिया के दी रही है 10 ओवर में जो इंडिया टीम डिस्को ठायो है या गट्टिया से तो ये पगला दबीदा नहीं आने ओ यो
41 स्कोर से बिठो है पाकिस्तान जो 81 स्कोर आया है 11 ओवर में रांद हलदड़ है तो काफ़ी मज़ेदार मैच है 76 रन रांदो है 51 बॉल में तो पाकिस्तान के लिए हिन टाइम ये इजीली पॉसिबल है पाकिस्तान चेस कर सके तो ये मैच विन कर सके तो सत्तारा स्कोर है 18 बॉल है पाकिस्तान 135 स्कोर पे स्कोर 17 बॉल चैनल पाकिस्तानी न्यूज़ मजा ॾिसो न इंडिया जो हलायो इंडिया जो हलायो इंडिया जो पाकिस्तानी हलायो साउंड ऑफ चैंपियन जियो न दुनिया न्यूज़ हड़ो रांदो छक्के छक्को भला ते छी दोस्तों सा का हिंदन जगह इंडिया रहो पढ़ना वाले सुनो ना फाइनली जगह पाकिस्तान मैच का खड़ी चुका है इंडिया का पाकिस्तान जगह कोई भी जगह विकेट न किया है दोस्तों फाइनली जगह पाकिस्तान मैच खड़ी चुका है पाकिस्तान को मैच खटिया है विकेट न खटियो है शानदार जगह है पाकिस्तान की तारीखी जगह है कामयाबी है सब दोस्तों जो मिली कर एंजॉय किया है तमाम जगह बेहतरीन जश्न मनाया तमाम घणो मज़ो आयो तो आगे वीडियो पसंद आई तो वीडियो के लाइक चैनल के सब्सक्राइब जरूर करिएगा मिलता है नेक्स्ट वीडियो में जल्दी खुदा हाफिज़ हरभजन सिंह